भट्टशाह में 3 ॾींहं अॻु रूरल हेल्थ सेंटर में मुबैना तिबी ग़फ़लत सबबि सोलंगी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ प्राइमरी टीचर हिना सोलंगी ऐं संदसि ॿार जी फ़ौतगी ख़िलाफ़ वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली अल्लाह वाला चौक खां शुरू थी दरगाह चाढ़ी पहुती, जिथे मुज़ाहिरीन पारां सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिकिड़े इंसान जो क़त्ल पूरे इंसानियत जो क़त्ल आहे। असांखे क़ुरान वाज़े अल्फाज़न में ॿुधाए थो त हीउ हिकिड़ो क़त्ल कोन्हे, हीउ जेको उन पेट में सगीर नौमौलूद ॿार हो उन जो बि क़त्ल आहे ऐं उन में हिन ॿिन्हिनि जो क़त्ल ॾिसो, जेको हिकिड़ो क़त्ल हिकिड़े इंसान जो क़त्ल पूरे इंसानियत जो क़त्ल आहे, जंहिंमें हिननि बेयारो मददगार जेके इस्पताल में असांजी न्याणी भेण रही आहे, 2-3 कलाक ताणी हू फथकंदी रही आहे, इलाज जे लाइ दाऊं कंदी रही आहे। उन जा माइट उन इदारनि में उन्हनि जे एम.ए. शुजा मोहम्मद सुमरो जेको पंहिंजे ग़फ़लत ऐं अयाशिन जे सबबि हू पंहिंजे एसिन जे कमरे में वेठो रहियो, न के न्याणीअ जी दाह ॿुधई, न उन मज़लूम जी पुकार ॿुधई, न इन मज़लूमनि जा आवाज़ उन्हनि आला क़यादतनि ताणी विया, जेको अॼु हुन जे ग़फ़लत सबबि असांजे विच में असांजी फ्यूचर में जेके असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल रोशन करण वारी उस्ताद उहा अॼु असां में मौजूदु न आहे। अॼु उन जो सगीर जे उस्ताद माईअ असांजे बच्चनि खे पढ़ायो, अॼु उन जो ई बच्चो पेट में दम तोड़े वियो। असां बेयारो मददगार आहियूं ऐं असां शर्मसार आहियूं जो अॼु ताणी असां उन सोलंगी भेण जे लाइ उहो किरदारु अदा न करे सघिया आहियूं जंहिंमें इन ज़ालिमनि खे केतिरे किरदार तक पहुचाए सघूं। हिन घड़ीअ में असां सोलंगी ब्रांड सां गॾु बीठा आहियूं ऐं अल्लाह खे हाज़िर नाज़िर समझी इहो हथ मथे करे चओ त हर मज़लूम सां गॾु हूंदासीं इंशाअल्लाह। इंतहाई अफ़सोस थी रहियो आहे ऐं दुख थी रहियो आहे ऐं मुसलसल भिटशा जी अवाम सरापा एहतजाज लॻी पई आहे ऐं भिटशा जी अवाम तव्हां ॾिसो पिया हींअर रोडनि ते निकिरण जे लाइ मजबूर थी पई आहे। आख़िरकार ही इन्हनि हुकामनि खे ऐं ही जेके PPA छाए जा अमलदार आहिनि, इन्हनि इहे पंहिंजी ज़िम्मेवारी छो महसूस कोन पिया कनि, जॾहिं त अॼु चोथों ॾींहुं गुज़री चुको आहे। अॼु चोथों ॾींहुं गुज़री चुको आहे, 2 जानियूं हिकिड़ियूं ज़ाया थियूं आहिनि हिन भिटशा जी PPA छाई हॉस्पिटल में ऐं इन्हनि जा अमलदार अञा ताईं सुजाग कोन थिया आहिनि। इन्हनि खां मुतालबो कहिड़ो आहे? इहो ई मुतालबो आहे त अगरि इहे नाअहल जेके इहे डॉक्टर या जेके उते अमलदार हुआ उन्हनि खे हटायो वञे हा उन ई टाइम, त अॼु ही रोडनि ते अवाम न निकिरे हा, अॼु एॾे ॾुख जो इज़हार खणी न निकिरे हा, अॼु एॾी तकलीफ़ुनि जो इज़हार खणी न निकिरे हा। असां पंहिंजनि इन्हनि इदारनि मां कहिड़ी उमेद रखूं, कहिड़ी उम्मीद असां पंहिंजनि इदारनि मां रखूं जेके असांजा मुहाफ़िज़ इदारा आहिनि। इन्हनि मुहाफ़िज़ इदारनि खे असांजी परघोर करणु खपे ऐं अहिड़ा नाअहल डॉक्टर हुजनि या जेकी बि इंतिज़ामिया हुजे उन्हनि खे फिलफौर हटाइणु खपे हा, पर न हटायो वियो। अॼु ॾिसो ही एहतजाज बंजी सरापा एहतजाज बंजी भिटशा जे शहर में अवाम, भिटशा जी अवाम रुगो न आहे बल्कि हिन में पूरे ज़िले जा तव्हां ॾिसी रहिया आहियो रहनुमा मौजूदु आहिनि ऐं असांजो इहो मुतालबो आहे। इंशाअल्लाह असां उमीद था रखूं, वरी बि उमीद था कयूं हीअ एहतजाज असांजो उमीद खणी निकितो आहे त इन्हनि खे मुअतल कयो वेंदो, वरना असांजा एहतजाज ही जारी रहंदा ऐं असां ख़ामोश न विहंदासूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।